नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त इलेक्शन कमीशन आम चूंडनि खां अॻु मुल्क जे वोटरनि जा अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। इलेक्शन कमीशन पारां जारी कयल अंगनि अखरनि में ॿुधायो वियो आहे त 12,85,85,760 आहे। जिन में मर्द वोटरनि जो अंग 6,92,63,704 ऐं औरत वोटरनि जो तादाद 5,93,22,056 आहे। इलेक्शन कमीशन जे तर्जमान मूजिब सिंध में 2,69,94,749 वोटर रजिस्टर आहिनि। पंजाब में वोटरनि जो अंग 7,32,07,896 आहे। तर्जमान जो चवणु आहे त बलूचिस्तान में 53,71,947 वोट रजिस्टर आहिनि। KPK में वोटरनि जो कुल तादाद 2,19,28,119 आहे। जॾहिं त इस्लामाबाद में वोटरनि जो अंग 10,83,029 आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया। इलेक्शन कमीशन आम चूंडनि खां अॻु मुल्क जे वोटरनि जा अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। इलेक्शन कमीशन पारां जारी कयल अंगनि अखरनि में ॿुधायो वियो आहे त 12,85,85,760 आहे। जिन में मर्द वोटरनि जो अंग 6,92,63,704 ऐं औरत वोटरनि जो तादाद 5,93,22,056 आहे। इलेक्शन कमीशन जे तर्जमान मूजिब सिंध में 2,69,94,749 वोटर रजिस्टर आहिनि। पंजाब में वोटरनि जो अंग 7,32,07,896 आहे। तर्जमान जो चवणु आहे त बलूचिस्तान में 53,71,947 वोट रजिस्टर आहिनि। KPK में वोटरनि जो कुल तादाद 2,19,28,119 आहे। जॾहिं त इस्लामाबाद में वोटरनि जो अंग 10,83,029 आहे।